नौशरो फिरोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सुमरो ठारू शाबेबी पार्टी सिंध के उॾे ई जियां खाई रही है। सिंधु दरिया में गैर कानूनी तौर पंजाब सरेआम पानी खणी रहियो आहे। सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। पंजाब ॾाढ करे असां सिंधियुनि खे माशी बदहाली तरफ़ धिके रहियो आहे। पीपी सिंधन साथारी बणियल आहे। शहीद जान मोहम्मद महर ऐं शहीद नसरुल्ला गॾाणीअ जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ 2 जून ते जिसम पारां घोटकी ज़िले में शटरबंद हड़ताल जो ऐलान कजे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जीए सिंध महाज़ जे मरकज़ी चेयरमैन रियाज़ चांडियो ठारू शाम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिन वधीक चयो त पीपल्स पार्टी जे इक़्तिदारी दौर खे 17 साल थी चुका आहिनि। हिन महिल ताईं सिंध में को बि मेगा प्रोजेक्ट न शुरू थियो आहे, बल्कि मेगा करप्शन जा रिकॉर्ड पीपी टोड़िया आहिनि। हिन चयो त जेकॾहिं सिंधु दरिया मां गैर कानूनी तौर शुरू कयल केनाल बंदि न थिया ऐं सिंध मां जबरी तौर में क़ौमी कारकुननि खे खंबे गुम करणु बंदि न थियो ऐं शहीद जान मोहम्मद महर ऐं नसरुल्ला गॾाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थिया त पूरे सिंध में शटरबंद हड़ताल कई करे नेशनल हाईवे बंदि कया वेंदा। उन मौक़े ते साणस गॾु मरकज़ी अॻवान अयाज़ सोलंकी, डीओ अबरार मोराई, ज़िले सदर इरफान डायरी, मोहरम चांडियो, मंठार चोलियाणी, हसन सुमरो, खलील शर, आलम बालादी ऐं ॿिया गॾु हुया। बिलावल ज़रदारी उहो कम पिया कनि जेको जनरल ज़िया, अयूब, मुशर्रफ ऐं गेहा न करे सघिया। सिंध खे बर्बाद न करे सघिया, पर 17 सालनि में हिननि सिंध खे भड़भांग करे पिन आयो अथनि। ॿियो सॼी सिंध पाकिस्तान में पिन ऐं गुरबत जो मर्कज़। मां बिलख़ुसूस जी ॻाल्हि कंदुसि। 91 जो पाणी छा, उन ते 91 खां वठी 2024 ताईं कॾहिं अमल दरामद न थियो। पर पीपल्स पार्टी त 17 सालनि ताईं पाणी पंजाब खे अणएलानिया तौर ते ॼणो ॾेई छॾियो आहे। अॼु बि सिंध में अख़बारुनि जी रिपोर्ट आहे त 37 खां 40 सैकड़ो खोट आहे, पर हीअ खोट 50 सैकड़ो आहे। सिंध में कपह, सारनि ऐं ॿियनि फसलनि ऐं पीअण जे पाणीअ जो मुख़्तलिफ़ हंधनि ते अञा बहिरान आहे। दरिया, कैनाल जेके कुझु ॾींहं मथे चढ़िया उहे वरी लही विया आहिनि, छो त पंजाब पंहिंजे गैर कानूनी धाड़ेल वाह खोले छॾिया आहिनि। जेके गैर कानूनी वाह थी पंजाब बम्पर क्रॉप खणंदो, कपह, सारी, कमंद ऐं ॿियनि ज़रई